वेलकम बैक नाज़रीन। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। नए माली साल 2025-26 जी बजट पेश कई वई। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह पारां पेंशन में 8 सैकड़ो वाध जो ऐलान। ग्रेड 17 खां 22 जे मुलाज़िमनि जी पघारुनि में 10 सैकड़ो वाध। ग्रेड 1 खां 16 ताईं जे मुलाज़िमनि जी पघारुनि में 12 सैकड़ो इज़ाफ़ो कयो वियो आहे। बजट में तालीम, सिहत, इंफ्रास्ट्रक्चर ऐं फलाही शोबनि जे लाइ इज़ाफ़ी फंड्स रखिया विया। तालीम जे बजट में 12.4 सैकड़ो इज़ाफ़ो, तालीम लाइ 523.73 अरब रुपया रखिया विया। 10,000 खां वधीक प्राइमरी स्कूलनि खे धार बजट ऐं ख़र्च फराहम कया वेंदा। ग़रीब ऐं होशियार शागिर्दनि जी सहायता लाइ सिंध एजुकेशनल इंडोमेंट फंड में 2 अरब रुपया रखिया विया। नए माली साल में 4,400 उस्ताद ऐं अमले खे भर्ती करण जो बि फ़ैसिलो कयो वियो आहे। सिहत लाइ 326.4 अरब रुपया मुख़्तस कया विया, जॾहिं त पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तहत क्लस्टर फार्मिंग मंसूबे खे शुरू करण जो ऐलान कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। सिंध जी बजट पेश कई वई आहे। सिंध में प्रोफेशनल टैक्स ऐं एंटरटेनमेंट ड्यूटी ख़त्म करण जो फ़ैसिलो कयो वियो। सिंध असेंबली जी बजट इजलास दौरान मुखालिफ़ धुर गोड़ कयो, नारेबाज़ी कई, अवां खे आगाह कयूं पिया। सिंध जी नए माली साल 2025-26 जी बजट पेश कई वई आहे। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह पेंशन में 8 सैकड़ो वाध जो ऐलान कयो। ग्रेड 17 खां 22 जे मुलाज़िमनि जी पघारुनि में 10 सैकड़ो, जॾहिं त ग्रेड 1 खां 16 ताईं जे मुलाज़िमनि जे पघारुनि में 12 सैकड़ो इज़ाफ़े जो ऐलान कयो वियो आहे। बजट में तालीम, सिहत, इंफ्रास्ट्रक्चर ऐं फलाही शोबे जे लाइ इज़ाफ़ी फंड्स रखिया विया आहिनि। तालीम जी बजट में 12.4 सैकड़ो इज़ाफ़ो कयो वियो आहे। तालीम लाइ 523.73 अरब रुपया रखिया विया। 10,000 खां वधीक प्राइमरी स्कूलनि खे धार बजट ऐं ख़र्च फराहम कया वेंदा।